नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत पारां मोकल ते वियल सिहत खाते जे सेक्रेटरी सईद ऐवान खे हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो। उमिरि ते वियल सिहत खाते जे इज़ाफ़ी चार्ज सईद मंगणी जो हवाले कई वई है। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टे ज़रदारी सिहत खाते जी कारकिरदगी मां मुतमइन न थियो। मोकल ते वियल सिहत खाते जे सेक्रेटरी सईद ऐवान खे हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो। उमिरि ते वियल सिहत खाते जी इज़ाफ़ी चार्ज सईद मंगणी जो हवाले एडिशनल सेक्रेटरी असगर मेमण खां सिहत खाते वारे सेक्रेटरी जी इज़ाफ़ी चार्जिस वापसि वरिती वई है। स्पेशल सेक्रेटरी हेल्थ हाफ़िज़ अब्बासी भी बीमारी जो इज़हार ॼाणाए 15 ॾींहं जी मोकल ते रवानो थी वियो। ॿिए तरफ़ सिहत खाते पारां DG हेल्थ डॉक्टर मसूद सोलंगी खे पंहिंजी ऑफिस में रहण जो हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। रतो देरो ऐं भरपासे में 707 मरीज़नि जी इलाज वारो मामिलो बि गंभीर बणियल आहे, जॾहिं त मरीज़नि जी तस्दीक ऐं इलाज वारो मामिलो DH हवाले कयो वियो। स्पेशल सेक्रेटरी हाफ़िज़ अब्बासी जी रतो देरो आउट ब्रेक मॉनिटरिंग लाइ सिहत खातो रते देरे में ख़ासि ड्यूटी लॻाई वई आहे, पर इहो बि मोकल करे रवानो थी वियो। सिहत खाते जी इज़ाफ़ी चार्ज चीफ सेक्रेटरी जे ज़ोर भरण बाद इरीगेशन सेक्रेटरी सईद मंगणी जो चार्ज वठी चीफ सेक्रेटरी खे रिपोर्ट करे छॾी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।